हानिया आमिर पाकिस्तान जी मक़बूल अदाकारा आहे, जॾहिं त कशिफ अली हिकु मशहूर टिकटॉकर ऐं सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे। अदाकारा हानिया आमिर पंहिंजे मदाहन सां इंस्टाग्राम ते राब्ते में रहंदी आहे, जॾहिं त टिकटॉकर कशिफ अली हिकु नओं इंस्टाग्राम अकाउंट ठाहे वरितो आहे, जंहिं ते हू मदाहन सां राब्ते में रहंदी आहे ऐं उन्हनि लाइ वीडियोज़ ठाहे जवाब बि ॾींदी आहे। गुज़िरियल ॾींहं खां हानिया आमिर ऐं कशिफ अली ॿिन्हीअ जूं तस्वीरूं गर्दिश में आहिनि, जिन बाबति चयो पियो वञे त इहे तस्वीरूं लीक थी वियूं आहिनि। इन खां अॻु तस्वीरूं लीक थियण वारनि केसिस में राबी पीरज़ादा ऐं हरीम शाह बि शामिल आहिनि, जॾहिं त लीक वीडियोज़ जी फ़हरिस्त बि डिघी आहे। हानिया आमिर न रुगो मशहूर अदाकारा पर सोशल मीडिया ते सुठी फैन फॉलोइंग रखे थी। इहो ई सबब आहे जो इंटरनेट वाहपेदार संदसि वायरल तस्वीरुनि ते हैरान थी विया आहिनि। मदाहन हानिया आमिर खे कॾहिं अहिड़े रूप में न ॾिठो हो ऐं हू सवाल करे रहिया आहिनि त छा वाकई ही हानिया आमिर आहे। ॿिए पासे कशिफ अली जूं वीडियोज़ ॾिसी त मदाह एंटरटेन थींदा आहिनि, पर संदसि लीक तस्वीरूं ॾिसी दंग रहिजी विया आहिनि। ॿिन्ही फनकाराउनि जे मदाहन पारां इहे तस्वीरूं ॾिसी अफ़सोस जो इज़हार कयो पियो वञे कि वाहपेदार मथनि तनक़ीद बि करे रहिया आहिनि, छो त अॻु बि फनकारनि जूं तस्वीरूं लीक थींदियूं रहियूं आहिनि। पर अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त हानिया आमिर ऐं कशिफ अली जूं जेके तस्वीरूं वायरल थियूं आहिनि, इहे हक़ीक़ी न आहिनि, पर इन्हनि खे एडिट कयो वियो आहे। जॾहिं असां इन ॻाल्हि जो पतो लॻायो त ख़बर पई त संदनि तस्वीरूं इंस्टाग्राम प्रोफाइल तां खयूं वयूं हुयूं ऐं पोइ उन्हनि खे एडिट करे फहश बणायो वियो ऐं पोइ वायरल कयो वियो। हिते हिकु ॿी ॻाल्हि बि ज़िक्र जोगी आहे त कुझु ॾींहं अॻु भारत में नौजवान शागिर्दाणियुनि रुगो इन लाइ ज़हर पी आपघात कयो हो छो त संदनि तस्वीरूं एडिट करे फहश बणाए वायरल कयूं वयूं हुयूं। इन्हनि जूं तस्वीरूं संदनि व्हाट्सएप प्रोफाइल तां खयूं वयूं हुयूं। जेतोणीकि अॼुकल्ह जदीद टेक्नोलॉजी सभिनी खे वेझो करे छॾियो आहे ऐं सोशल मीडिया इन्फ्लुएंसर जी भरमार लॻी पई आहे, पर टेक्नोलॉजी जो इस्तेमालु ग़लति बि थी रहियो आहे ऐं बदमाश क़िस्म जा माण्हू कंहिं जूं तस्वीरूं बि एडिट करे उन जी साख खे मुतासिर करे सघनि था ऐं ब्लैकमेल करण बि मुमकिन थी वेंदो आहे। हानिया आमिर ऐं कशिफ अली बि अहिड़नि ई बदमाशनि जो शिकार बणियूं आहिनि, जिन संदनि साख खे मुतासिर करण जी कोशिश कई आहे ऐं इन लाइ थी सघे थो त हुननि AI टेक्नोलॉजी जो इस्तेमालु कयो हुजे, छो त AI जा अहिड़ा बि सॉफ्टवेयर अची चुका आहिनि जेके कंहिंजा बि कपिड़ा लाहे सघनि था। ही त फनकारूं आहिनि, फोटो कढाइण ऐं वीडियोज़ रिकॉर्ड कराइण हिननि जी मजबूरी आहे, पर इंटरनेट वाहपेदारनि खे इन ॻाल्हि जो ख़्यालु रखणु घुर्जे त हू जॾहिं बि पंहिंजूं तस्वीरूं पोस्ट कनि, अवामी सतह ते पोस्ट न कनि, पर प्राइवेट नमूने पंहिंजे दोस्तनि सां शेयर कनि, जंहिंसां इहो इम्कान न रहंदो त केरु संदनि तस्वीरुनि सां हथ चिरांद करे।